आशा हिकिड़ी ॻाल्हि चवां, माइंड त कोन कंदी आहियां। माय डियर ब्रदर इन लॉ, मुंहिंजी शादी खां अलावा का बि ॻाल्हि करे छॾो, आई डोंट माइंड। शादीअ जी ॻाल्हि त मां वक़्तु अचण ते कंदुसि। फ़िलहाल मां कंहिं ॿी के ॻाल्हि ते पैसो ॾिनो। जी ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि? जिते तूं जॉब पई करीं, उहा का एॾी वॾी कंपनी न आहे। न वरी के उते तोखे सुठा एॾा के बेनिफिट्स था मिलनि जेके तुंहिंजे शायाने शान हुजनि। मुंहिंजे ख़्याल में कराची में जेके बि वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि, उन्हनि मां असांजी फर्म नाले वारी आहे। असां कंहिं बि कंपनी सां मुक़ाबलो करे सघूं था। मैं भी इहो तुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे। बाय द वे, असांजे फर्म जे लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे? नो डाउट तव्हांजी फर्म मल्टीनेशनल फर्म आहे, इंटरनेशनल मार्केट भी रखे थी, पर इहा फर्म मुंहिंजे मिजाज जे मुताबिक न आहे। ॻाल्हि मिजाज जी न, मयार जी आहे। तो जहिड़ी टैलेंटेड छोकिरीअ जी असांजी फर्म खे ज़्यादा ज़रूरत आहे। मां तोखे पंहिंजी कंपनी खां हिकिड़ो बहितरीन फ्लैट ऐं कार बि वठी ॾींदुसि। मुंहिंजी ऑफिस अची वई। ओके ओके, ड्राइवर गाड़ी साइड में कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।